अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला अज़्ज़ व जल्ल फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़ू फ़िरासतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं। बनाए क्या खुदा ने प्यारी सूरत मोहम्मद की। हुए आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। कमाले हुस्न यूसुफ पर कमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी। खुदा खुद जिस पे आशिक है वो सूरत है मोहम्मद की। गुनहगारों को जब जन्नत के दरवाजे पे रोकेंगे हुक्म होगा
जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। बेटाई फरमाए तो कपड़ियां जे प्रचार में अचे जिन आराम, पिरियां जे प्रचार में अचे जिन आराम, वो दुनिया तिन ले दाम पुछन मौसम मौत जी। मीरा शाह मदद थी अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ जवे भर पाज़ी दे पेर, औलाद अली शेर कर का मदद मुरीद जी। बेटा फरमाए तो मीरा शाह मदद थी मुझी दान सुनी दादे, आई अब्दुल लतीफ जो तो हसनी हुसैनी पीर हादी, बादशाह बगदादी कर का मदद मुरीद जी। बेटा फरमाए तो मुझे मथे ते जे हुजन सिरन 100,000 त तुझी असान तमार हर हर वध्या हिकड़ो, वाशान अरबी पाक जो माल कुल कबलौला कजो, वाली जमीन अफलाक जो बलगल उला बिकमालिही। बेशक मोहम्मद नूर दुनिया जैखा पर नूरा, जुल्मत कई जह दूर कशफत जाब जमालिही। वसुफो सजन जूं बेबयान केड़ो करे आजिज़ ज़बान, मौला जंहिंजो मदह ख्वान सुनत जमीउ ख़िसालिही। ये फ़कीर भी हबीब जो ग़ुलाम पढ़ंदो सलात सलाम, ये विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही सल्लल्लाहु। या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चयो मालिक हज़रत मूसा खे जे चाही हशर में उञ न लगे, जे चाही हशर में उञ न लगे, तब पढ़ तो मूसा कलीमुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह थोरो खुली ऐं इश्क सां पढ़ायो सल्लल्लाहु बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ व मुकर्रम खुसूसन इन महफिल जा बानी आशिक रसूल मर्द मुजाहिद फकीर मोहम्मद अमीन कादरी ऐं असांजो दोस्त मिस्कीनपुर वाले सोने जो गुलाम फकीर बख्त अली कादरी हुजूर जा आशिक इन मस्जिद जा पेशमा हाफिज मुनीर अहमद जीगर असांजो दोस्त साईं आशिक रसूल सना खान मुस्तफ़ा शेर मोहम्मद कादरी तव्हांजो नालो छा आहे साईं फकीर गुलशन अली मौलाना गुलशन अली कादरी ऐं दीगर अवां सभिनी सजड़नि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुंहिंजी पहिरीं हाज़िरी आहे अवां बि पहिरियों भेरो लॻे थो मूंखे आम्हूं साम्हूं ॿुधो था कुझु दोस्त ये फकीर शेर मोहम्मद इहो असांजा प्रोग्राम में हूंदो आहे दरबार ते बि ईंदो आहे असां वटि फकीर बि हूंदो आहे अलाह कंदो अॼु तव्हांखे बि ॻाल्हि वणंदी मूंखे बि ॻाल्हि वणंदी सब खां पहिरियां अदे खे मुबारक ॾियां थो ऐं हिनखे दुआ थो ॾियां त अलाह कंदो जंहिं मक़सद जे लाइ हिन शादी कई आहे अलाह जो महबूब हिन जी झोलीअ खे नेमत सां मालामाल कंदो प्यारा दोस्तो हिन अॼोके फितने वारे दौर में तमामु ॾुखियो मरहलो थी वियो आहे शादी करणु बल्कि हुजूर जे शरीयत जे दायरे में शादी तमामु आसान आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त निकाह में सिर्फ़ ॿ फर्ज़ हिकु वाजिब टे सुन्नत छा बाबा ॿ फर्ज़ हिकु वाजिब टे सुन्नतूं ॿ फर्ज़ कहिड़ा आहिनि हिकु ईजाबो क़बूल जेको छोकिरीअ खां कुंवार खां पुछियो वेंदो आहे त जॾहिं तोखे फलाणो पुटु फलाणे जो हिन नाले सां मुर्स करे ॾिनोसीं तोखे क़बूल आहे हिकु फर्ज़ इहो आहे ऐं ॿियो जॾहिं इहो पुछजेसि त उन पुछण वक़्तु ॿ गवाह हुजनि गॾु घणा बाबा ॿ गवाह गॾु हुजनि इहे ॿई फर्ज़ मुकमिल थी विया ऐं हिकु वाजिब आहे उहो आहे हक़ मोहर जंहिं तहत निकाह हलाल थींदो आहे पोइ जेतिरी बि ज़िंदगी हयाती हूंदसि उन मुड़ुस सां हिकु लटे में ज़िंदगी उहा जेको आहे सो अलाह जी बानी गुज़ारींदी इन हक़ मोहर जे तहत नबी साईं फरमाइनि था पिया त उहा उनजे मथां हलाल थी वेंदी उनजे मथां का बि शरई बि पाबंदी आहे ई कान का ऐं टे सुन्नतूं ज़रूरी कोन्हे त माण्हू छा चवंदा दुनिया छा चवंदी जे मां शादी सादगीअ में कई को मसलो कोन्हे का वॾी ॻाल्हि कान्हे का दुनिया कुझु बि चवे पर अल्लाह जो हबीब राज़ी थिए त दुनिया खे छा करे दुनिया कुझु बि चवे ही दुनिया त रब जी ज़ात खां बि नाराज़ आहे समझो था न बाबा ही दुनिया रब जी ज़ात खां बि नाराज़ आहे त फलाणे खे छो ॾिनई मूंखे न ॾिनई फलाणे खे छो जेको आहे ॾिनई मूंखे न ॾिनई फलाणे खे छो घुरायई मूंखे न घुरायई मुंहिंजा अदर जी विरासत ही तक़सीम अलाह जे तरफ़ हुआ ॾींदो अलाह हुआ वंडींदो मदीने वारो साईं आहे अगर जेकॾहिं अल्लाह ते एतिराज़ आहे त मुस्तफ़ा ते एतिराज़ आहे मां वधीक तवील गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं कोन कंदुसि इंशाअल्लाह पंहिंजे टाइम में मोहब्बत ऐं इश्क वारी ॻाल्हि करे अव्हांखे दुआ कंदासीं ऐं मां उमीद थो कयां त तुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि वेहंदी आयो आहे त कुझु पंहिंजे पले में खणी वञे ऐं जागी वियो अरे हिकिड़नि माण्हुनि जो ज़हन हूंदो आहे त बाबा महफ़िल में ॿाहिरि वेही ॿुधिजे यादि रखो रहमत महफ़िल जे मथां वसंदी आहे जाते कुरान ऐं हदीस हले जाते शान मदीने वारे जो हले शान औलिया अल्लाह जो हले तौहीद खुदा जी हले
ऐं जाते क़ुरान पढ़ियो वेंदो बाबा हाणे क़ुरान असां पढ़ंदासीं वेही हिते लाउड त कोन पढ़ंदो न जेको पढ़ण वारो हूंदो आवाज़ जे मथां रहमत न वसंदी आहे पढ़ण कलाम जे मथां रहमत वसंदी आहे मां हिते वेही पढ़ां पोइ मां पढ़ंदुमि रहमत वसंदी हुन में तव्हां बि वेठा हो समझो था न ॻाल्हि खे बाक़ी आवाज़ हिकिड़ा चवंदा आहिनि त बाबा आवाज़ ई वेठा ॿुधूं था अदा आवाज़ ॿुधणु उहो पंहिंजी जॻह ते आहे पर महफ़िल में हली अची वेहण मदीने जे साईं फरमायो जॾहिं पाक महफ़िल थींदी आहे पोइ जेको माण्हू राति जो या ॾींहं जो सर्दीअ में या गर्मीअ में उथी बिस्तरे खां घरड़े खां निकिरी वेंदो आहे रहमत वारे महफ़िल जे तरफ़ मां तोखां थो पुछां त जंहिं महफ़िल में अल्लाह जे महबूब नबीअ जी तारीफ़ हले उते रहमत न वसंदी बाक़ी ज़हमत वसंदी आहे हे उन नबी जे याद में उन गौसुल आज़म जे याद में प्रोग्राम आहे जंहिंजे रोज़े ते 24 कलाक मलाइका बुहारी ॾींदा आहिनि जंहिंजे रोज़े ते 24 कलाक मलाइका हाज़िरी ॾींदा आहिनि हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा इहो क़यामत ताईं वरी उन अचण वारे जो वारो न ईंदो 70,000 सुबुह जो 70,000 शाम जो पर वड़े वा आशिक उम्मती तुंहिंजा भाग जे रब गनीमत ॾेई त इहो वरी वरी बि मुस्तफ़ा पंहिंजे दरवाज़े ते घुराईंदई उन महबूब जी जे तारीफ़ हलंदी रहमत वसंदी या न रहमत वसंदी न पोइ असां चवंदासीं त साईं दुनिया हुज़ूर फरमायो त जॾहिं वेंदो आहे वञण वारो माण्हू त शहर जा दीवार कोठनि जा लोढ़ा वण टिण इहे सभु उन वञण वारे जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजा मालिक मिटाई वञई थो तुंहिंजे महबूब जे शान ॿुधण जे लाइ ऐं तुंहिंजे रहमत खे हासिल करण जे लाइ हिन खे कॾहिं बि ॾुख न ॾिजां हिन जी दिली मुराद पूरी कजां उहे लोढ़ा लकड़ वण भितूं दीवारूं बि दुआऊं कनि त पोइ ॿुधाए त महफ़िल में हली अचण जो फ़ाइदो आहे या घर में वेही ॿुधण जो फ़ाइदो आहे अचण जो ऐं जाते क़ुरान हलंदो आहे रहमत उते वसंदी आहे छा बाबा जाते क़ुरान हलंदो आहे रहमत उते वसंदी आहे ऐं 3 सुन्नतूं आहिनि निकाह में हिकु सुन्नत आहे मसनून ख़ुतबो सुन्नत तरीक़े सां मुख़्तसर ख़ुतबो पढ़ियो वञे ऐं ॿी सुन्नत आहे ताक़त आहर शुआरा विरहण छा शुआरा विरहण ऐं टियों आहे सुन्नत वलीमो करणो अल्लाह जे नाले ते छा फी सबीलिल्लाह माण्हुनि खे पंहिंजे शादीअ जो वलीमो कराए इहे आहिनि शादीअ जे अंदरि पाबंदियूं जिन जे करण सां अल्लाह जो रसूल राज़ी थींदो केरु राज़ी थींदो बाबा अल्लाह ऐं अल्लाह जो महबूब राज़ी थींदो पर अॼु मां हिन अदे खे मुबारक ॾियां थो जो अॼु हिन पंहिंजे प्रोग्राम में ॿियो कुझु न मदीने वारे साईं जी सना पढ़ाई अथई अल्लाह जो क़ुरान सना ख़ाननि नातियूं पढ़ियूं मां वरी तकरीर जी सूरत में मुस्तफ़ा जो शान बयानु कंदुमि इंशाअल्लाह ताला अॼु मलाइक बि हिन खे मुबारक चवंदा हूंदा त फ़क़ीर मुबारक थी अॼु महबूब जी सुन्नत अदा कई अथई अब निकाह करणु मुस्तफ़ा जी सुन्नत आहे छा आहे ॻाल्हाए निकाह करणु मुस्तफ़ा जी सुन्नत आहे ऐं वरी उन सुन्नत में ऐं वेही करे तबलीग करणु वेही करे तबलीग करणु इस्लाह करणु नसीहत करणु जीअं तव्हां वेठा हो इहा बि मुस्तफ़ा जी सुन्नत आहे छा आहे बाबा मुस्तफ़ा जी सुन्नत आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं ॿाहिरि कंहिं घिटी गली में न महबूब जी मर्ज़ी आहे जिथे बि तबलीग कंदा त कंदा पर अक्सर बेशितर पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे मस्जिद नबवीअ में वेही करे ख़िताब कंदा हुआ उन्हनि खे इश्क ऐं मुहबत ख़ुदा ऐं पंहिंजे शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ अॼु तूं आयो आहे इश्क वारी दरी तूं खोल इंशाअल्लाह ताला तुंहिंजे इन इश्क वारे इन घड़े में दिले में ही फ़कीर कुझु न कुझु मोती विझंदो उम्मीद आहे त तूं उन ते अमल बि कंदे ऐं उम्मीद आहे त इन्हनि जे मथां साबित कदम बि रहंदे यकीन आहे त अल्लाह साईं तव्हां असांजो अचणु वेहणु ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए हाणे हिकु दफ़ो इश्क सां सलात पढ़ो त मां मौज़ूअ खे अॻिते हलायां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु पंहिंजे पाक
मुबारक कलाम में इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अबा औलिया जमवा है वलिय जो छाजो जमवा तोरो गालायो चुरपुर छडियो हेजे हमाकन गोश्ती तवज्जो कयो छो जो ही पुर फितन दौर आ इन दौर में तरह तरह जा इम्तिहान हन तरह तरह जो गालियूं हन तरह तरह जो तकरीरूं हन अल्लाह तो के कुल अकुल बनायो ॿुधाई मां वञा तस्दीक वरी तू भी करे सके समझे तो बाबा वरी जेका गाल समझ में न अचे इंटरनेट जो दौर आ मोबाइल जो दौर आ पुछदा है बोले साहब ही जेका गाल मुके समझ में ना आई हुई गोले गोले थकजी पियो भला वरी इन जी का वदाहत भी थे अल्लाह कंदो उहा भी थी वेंदी तवज्जो कयो मुजादा ए लाउड ते तकरीर हले थी तमाम भी बुधो था पूरो इलाइको बुधे तो नेक दे भी तकरीर वेंदी अल्लाह जो कुरान जो फरमाया ला इन औलिया अल्लाह है छो जो मुरीद दस्तगीर जो आ दस्तगीर जो मुरीद आ तो उन दस्तगीर जे मुरीद जे शादी में आया त शान भी औलिया अल्लाह जो बुध अल्लाह फरमाए तो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम